बाक़ी इश्यूज़ जेके कुछ इश्यूज़ अहिड़ा आहिनि जेके तव्हां डिस्कस कया थरकोल या उहे मुंहिंजे ख़्याल में पेंडिंग एडजुडिकेशन आहिनि कुझु टाइम कोई पिटिशन थरकोल जी पिटिशन मूं वटि हुई पार्ट हडमो कई हुई उन खां पोइ चीफ जस्टिस उन वक़्त जे डिपार्ट करे कंहिं ॿिए बेंच खे ॾिनो हो ऐं उहो केस पेंडिंग न आहे आहिनि वटि अॻे या सुप्रीम कोर्ट में आहे त अञा मूंखे ख़बर न आहे तव्हां ज़िक्र अहिड़ो कोन कयो आहे इकोनॉमिकल कंडीशन्स थर जे माण्हुनि जूं हालात पाणी पीअण जो मिठो पाणी पीअण जो न हुजणु ऐं हुन जी ज़िंदगी घणो करे लाइफ स्टॉक ते डिपेंड करे थी उहो बि जेकॾहिं बरसाति अचे त ज़िंदगी हुननि जी त तमामु वॾी तकलीफ़ में आहे बाक़ी सॼी सिंध खां वधीक ॾुख ऐंज परेशानियूं आउं सम्झां थो थर जे माण्हुनि खे आहिनि असां खां सभिनी खां वधीक जेका वॾी तकलीफ़ ते ॻाल्हि आहे जजिस वेठा आहिनि डिस्ट्रिक्ट जुडिशरी आहे ऐं उहे विदिन पंहिंजे जुडिक्शन ज़रूरु पंहिंजो कमु कनि था ऐं वधीक करणु खपेनि ऐं डिस्ट्रिक्ट जुडिशरी खे वधीक पेन वठी ऐं हालतुनि खे सम्झंदे जिते ऑफिसर थी वञनि था उते जो कल्चर ऐं इश्यूज़ उन ते आउं चवंदुसि त पहिरीं स्टडी करणु खपे रिसर्च करणु खपे त काज़िस कहिड़ा आहिनि ऐं नेचर ऑफ केसिस कहिड़ा आहिनि पर घणो करे ॿियनि ज़िलनि खां घटि इहो ज़िलो वायलेंट आहे ऐं क्राइम रेशियो बि घटि आहे या ख़ुशकिस्मती आहे ज़िले जी अमन अमान आहे काफ़ी हद ताईं फाइनेंशियली इकोनॉमिकली इहो ज़िलो तमामु घणो पोइते पियल आहे कंपनीज़ आहिनि या जेके महदनियात उन ते जजमेंट्स अची चुकियूं आहिनि कारूं जी जजमेंट आउं सम्झां थो शायदि सुप्रीम कोर्ट में चैलेंज थियल आहे इन करे उन ते बि वधीक कमेंट्स करणु मुनासिबु कोन्हनि एज़ ए जज जेके पिटिशन्स ईंदियूं हुयूं ऐं तव्हां पिटिशन्स फाइल कंदा हो या जेको केस ईंदो हो मूं कोशिशि कई त हुन सां जस्टिफाई करियां ऐं ईअं ई तव्हां जॾहिं सुप्रीम कोर्ट में अपीयर थींदो ऐं मिठी जा वकील सुप्रीम कोर्ट में वधीक इनरोल थींदा इहो मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी ख़्वाबु हूंदो त तव्हांजी घटि में घटि अधु बार सुप्रीम कोर्ट जी इनरोल थिए ऐं तव्हां तेसीं ताईं शायदि अञा ऑनलाइन वग़ैरह जो सिस्टम शुरू थी वञे हैदराबाद ताईं या मीरपुखास ताईं सखर त शुरूआति थी आहे कराची में त आहे ऐं अपीयरेंस तव्हांजी सुप्रीम कोर्ट पाकिस्तान जी टॉप कोर्ट में थिए जीअं तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके ॿुधायूं आहिनि उहो मूंखे बि ख़बर आहे आउं हिते जो आहियां वधीक तव्हां जेतिरो फोकस कयो आहे ज़रूरु जिते आउं हूंदुसि उते ईअं इन खां वधीक उहो केस मज़बूत तरीक़े सां ज़रूरु पेश कंदुसि बाक़ी